चांद तारा तोड़े अचा सारी दुनिया ते मां छाया बस एतिरो सो ख्वाब आ बस एतिरो सो ख्वाब आ चांद तारा तोड़े अचा सारी दुनिया ते मां छाया बस एतिरो सो ख्वाब आ बस एतिरो सो ख्वाब आ। हलो मुख्यमंत्री साईं, हलो मुख्यमंत्री साईं, जय झूलेलाल। विनोद मेघवानी ॻाल्हायां थो साईं। विनोद कुमार, हा भाई विनोद कुमार, चओ कीअं फ़ोन कई? ॿियो सभु त ठीकु आहे, ॿुधाए कीअं फ़ोन कई? मुख्यमंत्री साईं, मां तव्हांखे फ़ोन इन जे लाइ कयो, इहे असांजे पासे वारो राज्य MP में सिंधी साहित्य अकादमी जो अध्यक्ष चुणियो वियो आहे। भाई MP में अध्यक्ष चुणियो वियो आहे, उहो MP जो मसइलो आहे। असां हिते CJ जे बारे में सोचींदासीं न। ठीकु आहे, वरी बि तव्हां फ़ोन कयो आहे त सोचींदासीं। ठीकु आहे मुख्यमंत्री साईं, मुंहिंजो चवणु इहो आहे कि असांजे CJ में बि पहिरों सिंधी साहित्य अकादमी जो स्वतंत्र विभाग हूंदो हुयो, उनजो बि अध्यक्ष चुणियो वेंदो हूंदो हुयो। अॼु 2.5 साल थिया आहिनि शासन बदिले, पर छत्तीसगढ़ सिंधी साहित्य अकादमी जो अध्यक्ष न ठाहियो वियो आहे। ॿुधण में त इहो अचे थो कि उन विभाग खे विलोपित कयो वियो आहे। साईं ईअं न कयो, छत्तीसगढ़ सिंधी साहित्य विभाग अलॻि ई रहणु ॾियो स्वतंत्र रूप सां, ऐं उनजो अध्यक्ष बि ठाहियो। ऐं साईं तव्हांजी अगरि महिरबानी थिए त मूंखे अध्यक्ष ठाहियो वञे। तव्हां इहा महिरबानी कयो, मूंखे अध्यक्ष ठाहियो। भाई विनोद कुमार, असां तव्हांखे अध्यक्ष छो ठाहियूं? तव्हां में अहिड़ी कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे छा जो तव्हांखे अध्यक्ष ठाहियूं था? खोड़ माण्हुनि जी अध्यक्ष ठाहिण लाइ। साईं मां अध्यक्ष इन जे लाइ ठाहिणु चाहियां थो, मूंखे सिंधड़ी सां प्यारु आहे। मुंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधड़ी सां मूंखे प्यारु आहे। ऐं मुंहिंजो वीचार त साईं इहो आहे कि मां सिंध में बि सिंध प्रदेश अलॻि सां ठाहियो वञे, जंहिंखे हिकु ॾींहुं मां ठाहींदुमि। कोशिशि में लॻल पियो आहे साईं, सिंध प्रदेश बि असां अलॻि ठाहींदासीं। चङो भाई विनोद कुमार, तव्हांजा वीचार त सुठा आहिनि। असां कोशिशि कयूं था तव्हांखे छत्तीसगढ़ साहित्य अकादमी जो अध्यक्ष ठाहियूं, तव्हांखे सिंधी साहित्य अकादमी जो अध्यक्ष ठाहिण जी कोशिशि कंदासीं। ॾिसूं था। ठीकु आहे।